अरे मुआ हलंदो हल छॾ ने बिल्ली पैर हलण के ॾिसे न का दाइण वरी वठी न वञे पंहिंजे घर हलंदो त हला तो असली बाहि बारे ॾिनी जई हाणे ये किचड़ वारा ॾंद न खड़का मूंसां हलण जी बि कर खुदा जी का मार पवंदई तोसां घरां निकरण पंहिंजी बेइज्जती कराइजे हाणे छॾ ॾियारी हण के उथण जी बि कर मां हिते ई सही आं तोखे न जाॾे मरणो आ वञी मर मां हिते ई हूंदुसि हाणे उथण जी बि कर लुथड़े वांगुरु छाजे लाइ पेटो घिटीअ में लेटी हलण जी कर माण्हू न खिला पाण ते या मूंते अबो माई आया मुसीबत कोन छॾींदी आहे कोन जेस ताईं न सॼे ॻोठ में बांदर जी न पिनाईंदी आहे तेस ताईं कोन छॾींदी आहे हाणे ठहियो छॾ कपड़नि खे छंडण मल्लू कोई न हलण जी बि कर छले त कीअं तो मोजण ना वण पे लथस न हलंदो खुदा जी का मार पवंदई सियाड़ी अॼु भला मूंखे मारण जो सोचो थई छा मां कोन हलंदोसि कोन अरे वरी कहिड़ी पई उथ जाई उथ चङो ठीकु आहे हलंदा त तुंहिंजा वॾा बि पर तूं नथो हली न तूं अची जाए घर त मुंहिंजा गोॾा थी चङी तरह पुटिया मां बिना निशानी आ विझंदी आ रधे पके में पाणी हा ने भागा के थोड़ा हा हल मुखे मूमल सां मिलण छो न थो ॾिनो वञे किथे आहे मुंहिंजी मूमल छो अलॻि कयो आहे तव्हां मूंखे मूमल खां सुना साईं तू अजाया पियो परेशान थी तुझी मूमल तो जिया बा हिफाज़त बा सलामत आहे पर मूंखे ओसी ताणी एतबार न ईंदो जेसी ताणी तव्हां मूंखे मूमल सां मिलण नथा ॾियो वॾो को ज़दीरो अचूं सा ये आहे पुनल जी मूमल तूं मुंहिंजी भेण हिते तोखे का तकलीफ़ न को दुख न मां जा मुंहिंजे हमरा तो ते कंहिं बि बुरी नज़र विधी हुजे न हाणे ॿुधाए पुनल तव्हां हिते असां वटि महिमान आहियो दोस्त त दुश्मन जो बि दोस्त आहे ओए सजणनि खे तकलीफ़ कीअं ॾींदो राणा खान जे हुकुम सां ई तव्हांखे अलॻि रखियो वियो आहे सो बि तेसी ताईं जेसिताईं तव्हांजो निकाह नथो थिए हाणे तूं ई ॿुधाए त निकाह खां पहिरियां तव्हांजो गॾु रहणु मुनासिब आहे मूंखे माफ़ कयो मां तव्हांखे ग़लति सम्झो सुणा साईं माफ़ी छाजे लाइ दोस्त त दुश्मननि जो बि दोस्त आहे ओए यारनि जो त पग मट यार हूंदो न अबे वादी अतियाई अरे अचांती छा है गोड़ लातो ते अचांती अतियाई करे हिते बस भेज बताई भेज छा थियो थई छाते गोड़ लातो थई मानी तैयार थे पई ना यही थी वई खा अदी मानी के छड मोरो फैसलो कयो आ तो वरी केड़ो फैसलो कयो आ शादी जो कयो सही कयो न शादी इहा त सुठी गाल पर गाल तो बुधा तो पंहिंजे ला कुंवार गोलिया कुंवार अदी तू आज जो आज रिश्तो पक्को करया मानी बादल दे परिया मने के बुधाया तू पाण के समझन चाहता अदा शादी त तू कंदे पर उन्हन के छा बुधाईंदे सब चली अदी बादल जी बेड़ रानी ता शादी करता रानी सा आदि यो मुझे पहिरियों आखिरी फैसलो आ अदा पोए पंहिंजो हक बख्शराए छड हक बख्शराए छो अदी आलम खान तो जड़े अध चरे के पानी भेण जो रिश्तो दींदो अदी तू मुके अध चरे दी समझी पर मु जड़ो अकाबर आई मोतबर तो के सजे गोठ में गोलियो हथ नहीं दो सजे गोठ में छा सत्यराजी में मु जड़ो मोतबर नजर नहीं दी ये आलम खान जो भाग आ जो मु जड़ो मोतबर होने जो बाह बेली थी दो रानी मुसा शादी करे वो दिस आलम खान के के तो कड़ी अख करे दिसे तो डाट कटा से हाँ दा आलम खान ता बेचारो आज़ार में तो जड़ो मिली वने तो हुन जी ताकत बीणी थी विंदी बीणी हींअर त माण्हुनि आलम खान जो घरों निकरणी हराम करे छॾियो आहे ईअं न अदी इन जे करे त चवाए तो वनी रिश्तो पक्को करे अच अॼु वञ जॾहिं आलम खान खे ख़बर पवंदी त मां जो भेणियो थी ॾाढो कुझु ॾींदो बस तूं अॼु वञ रिश्तो पक्को करिया
हेलो आलम खान, राणा खान पंहिंजी गाॾीअ में ॻोठ खां ॿाहिरि निकितो पियो वञे। तव्हां राणा जो पीछो कयो, मां बि निकिरां थो। ठीकु आहे, तव्हां निकिरण जी कोशिशि कयो, असां बि राणा जे कॾहिं वञूं था पिया। चङो। दुख पोतो आहे बानो बेगम, ॾाढो दुख पोतो आहे। दुनिया खणी छा बि चवे, केतिरा बि खणी ताना तुनका हाणे, पर यकीन करी मूंखे ॾाढो दुख थियो आहे। दुनिया मथां क़यामत जी कड़के हां कोई बि एतिरो दुख न थिए हां जेतिरो हिन वक़्तु मूंखे दुख रसियो आहे। बस मई, किस्मत के केर तो टारे सके। सजी जिंदगी मान मर्तबे इज्जत सां गुजारीसी। केड़ी खबर त जिंदगी जी आखिरी हिस्से में बदनामी के मुंह ॾियणो पवंदो। तोबा तोबा, माई बुढ़ी मर जे, बुढ़ी मरण जो मक़ाम आ बानो बेगम। अरे असां जहिड़ी का ये हां लताड़ियल हुजे न कॾो को पूरी थी वञे हा, पर तूं त अञा जीअरी बि थी आई। वाह माई वाह, वाह जो तुंहिंजी बहादुरी आ। सलाम आ तुंहिंजी बहादुरी के, असुल ॿिन्हिनि हथनि सां सलाम आ। कीअं सच थी चवी अदी, बानो बेगम के 10 पितो ज़रो बि कोन अथसि। आई माई, या पिण छॾियो, जेकॾहिं हमदर्दी नथी ॾेखारे सघो हां त इहे दिलि जलाइण वारी ॻाल्हियूं बि त न कयो न। आई हाणे ठाहियो तूं त चुप कर। हाणे हल हितां। घणी सनी कई बानो बेगम सां। आज जेकॾहिं बानो बेगम तोखे 2 रुपया कोन ॾिना आहिनि न, आऊं तोखे ॾींदसि। हल हाणे हलण जी कर त असीं बि को दिलि जो हाल ओरियूं न वेचारी बानो बेगम सां। हाणे ये बिल्ली वारी अखियूं फाड़े छा पई ॾिसी? हल तूं पंहिंजे घर, असीं बि तुंहिंजे पोयां अचूं थियूं। इहो न सोच त असां तोखे विसारे छॾियो आहे। हल सियाणी, तो भी दुनिया जे रधे पके में पानी विधो आहे, पर हे ॿई रनूं तोखां ज़ोर थी वई आहिनि। हिननि जे लाइ कुझु अलॻि ई सोचणो पवंदो। ठीकु आहे बानो, ओ मुंहिंजी बानो बेगम, ने ख़बर मूंखे सची ॿुधाए, छोकिरी जो को ॾस पतो पियो या अञा बि न? न जातो, अञा का ख़बर न आहे पई। अरे ॻाल्हि त ॿुध बानो, मुंहिंजी मञी न त देर न कर, वञी इने बचुल मुड़ुस सावण के नोड़ गिची में विझी अची पंहिंजे दर जे ॿाहिरां ॿधी छॾियोसि। ओ ॾिस न तमाशा, पोइ जेको पुटु अथसि न पुनल, पंहिंजी माई पीउ खे बचाइण जे लाइ ड्रोड़ंदो ईंदो, लूर कंदो ईंदो, अची पंहिंजी छोकिरी वापसि करे ॾींदो। ॿियो वरी छा? माई जादो सलाह सुठी ॾिनी अथई। बानो बेगम, जेकॾहिं तूं इहो कमु नथी करे सघीं त असांखे इजाज़त ॾे त असीं न माई बचुल खां समूरो राज़ कढी अची तोखे ॾियूं। छा बचुल खे ख़बर हूंदी? हाय हाय, ऐं माई सफ़ा का सादी आई। ऐं हाणे अहिड़ो कहिड़ो पुटु आहे जेको मां खां सलाह सुली कोन पुछंदो? सॼी ख़बर आहे बचुल खे। जेकॾहिं अधी तव्हां सम्झो थियूं त इन ॻाल्हि जी बचुल खे समूरी ख़बर आहे त वञ पुछा करे अचोसि। हाय पुछा वरी छा जी ॻाल्हि ॿुधीसि। अरे उनखे गहले अची तुंहिंजे अॻियां था बिहारियूंसि, पोइ तूं पाण पुछजांइसि। ठीकु आहे, बचुल खे वठी अचो, पुछी ॾिसांसि थी। हा गहले था अचूंसि, पोइ तूं रुॻो पुछाणा कजांइसि। छोकिरी तोखे हिते का
तकलीफ़ त न आहे? न चाचा साईं, मूंखे का तकलीफ़ न आहे। त पोइ तूं परेशान छो आहे? पोयां जो उल्को थी पियो आहे, बाबा साईं जे बारे में सोचां पई। पोयां सभु ठीकु आहे, तूं उल्को न कर। अलाह कंदो त तमामु जल्द तव्हां ॿिन्ही खे मां हितां वापसि वठी हलंदुसि। त पोइ कोर्ट में कॾहिं बयान ॾियण जे लाइ वठी हलंदो? कोर्ट असां तॾहिं हलूं हा जॾहिं अकबर ख़ान तव्हां ते केस दाख़िल कराया। जॾहिं त अकबर ख़ान तव्हां ते अगवा जो को केस ई दाख़िल नाहे करायो त पोइ कोर्ट हली छा कंदासीं? मुंहिंजो ऐं मूमल जो निकाह? तव्हांजो निकाह हिते ई थींदो। मां कंहिं सुठे मौलवी खे ॾिसां, उन्हनि जो निकाह पियल हूंदो त उन्ही खां कोर्ट बि इनकार न करे सघे। तूं को उल्को न कर पुनल, समूरो कम पक्को आहे। जेकॾहिं तोसां साथ ॾिनो आहे त तोड़ बि निभाईंदुसि। पुनल, तव्हांखे मंज़िल ते पहुचाए चुका आहियूं। अलाह भलाई कई त अकबर ख़ान ऐं तव्हांजे विच में ॻाल्हियूं करे तव्हां में ठाह कराए छॾींदासीं। इहे तव्हांजा एहसान मां ज़िंदगी भर कोन लाहे सघंदुसि। छा बाबा साईं असांखे क़बूल कंदो? हू पीउ आहे तव्हांजो, हिकु न हिकु ॾींहुं हुनजी कावड़ ज़रूर ख़तमु थींदी। भला हिकु पीउ पंहिंजे औलाद सां केसी ताईं नाराज़ रहंदो? जी चाचा साईं, मूंखे बि उम्मीद आहे त बाबा साईं हिकु न हिकु ॾींहुं मूंखे ज़रूर माफ़ कंदो। ज़रूर। पुनला, तूं हिते ख़ुशि त आहीं न? हा राणा खान, मां त ॼण पंहिंजे घर में रहियल आहियां। ठीकु आहे पुनला, त पोइ मां हाणे हलां। 2 महीने में मां वापसि मोटी ईंदुसि, पोइ तव्हां ॿिन्ही जो निकाह कराए छॾींदुसि। दोस्तो, महिमाननि जी पारा तो बेफिक्र थी हलियो वञ राणा खान। दोस्तू त दुश्मननि जो बि दोस्त आहे, त पोइ पंहिंजनि जो ख्याल कीअं न रखनि? सुल्तान इच्छी हूंदी है त इहा बचल मूंसां गॾु दर खां ॿाहिरि निकिरंदी, कॾहिं कान निकिरंदई। मां हिन जे घर कोन वेंदसि। तूं रुगो बचल खे रिझाए दर ताईं वठी अचेसि। बाक़ी हुनखे बानो बेगम ताईं पहुचाइण मुंहिंजो कमु आहे। ठीकु आहे, कोशिश त कयां थी, पर छॾींदीसांसि मां बि कोन। इहा त बचल खे बि ख़बर आहे त जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कान छॾींदसि, मां वठी ईंदीमांसि। देर न कर जादो, तूं बचल खे रुगो ॿाहिरि दर ताईं वठी अचेसि। वसाई असुल वसण लाइ तयार बीठी आहे। तूं रुगो बचल खे घिटीअ ताईं पहुचण त ॾे। पोइ ॾिस, वसाई बचल ते अॼु अहिड़ो वसंदी जो न थोड़ी वॾ फोड़ो, ॻड़ो ई ॻड़ो। ते बची जा वञा थी, गेले थी वठी अचांसि। ॼाण वैसे ॼाण आयसि, अहिड़ा ॿुधाईंदीसांसि। सावण, ख़बर न आहे त मुंहिंजो पुट कहिड़े हालनि में हूंदो। परेशान थियण जी ज़रूरत न आहे बचल, परेशान न थी, अलाह साईं भलाई कंदो। अदा ॾियो ख़बर, ही कहिड़ा वेठा था सूर पिटियो? अती सभु ख़बर हुअण जे बावजूद बि पुछी थी त कहिड़ा वेठा था सूर पिटियो? अदी तूं भला ॿुधाए त हिते कीअं भुलिजी पई आहे? अदा थोरो अदी बचल में कमु हुयो, मिड़ई थोरो अकेलाई में सां ॻाल्हाइणो हो न, इन करे। हा हा दी, तूं वेही बचल सां ॻाल्हाए त मां 2 मिंट ॿाहिरि थो वञा। न अदा न, तूं ॿाहिरि वञण जी तकलीफ़ न कर। अदी बचल सां मिड़ई 2 लफ़्ज़ ॻाल्हाइणा आहिनि। जेकॾहिं अदी खे तकलीफ़ न थिए, 2 मिंट मूंसां दर ते हले त। हा हा अदी हल, इन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पोइ हल अदी हल। बचल जल्दी मोटण जी कजांइ, मथे में ॾाढो सूर आहे, चांहि जो कोप ठाहे ॾे। अयदी तू ॿाहिरि बीहजी वई आहे, तू अंदरि अची हा न। वरी के ॿिए भेरे अची तुंहिंजी चांहि पींदियूंसीं। हिन वक़्तु बानो बेगम तोखे घुरायो आहे। हाँ मूंखे आई छिरक न पवनी, अलाह ला कर। छोथी डिॼी ख़ैर जो कम अथसि, ख़ैर में घुरायो अथसि, अचाया पिया माई तोखे छिरक पवन। न दी न, मोट टाइम कोन्हे को, मां ॿिए भेरे मिली वेंदीसांसि।
पर भाई ॻाल्हि ॿुध, बानो बेगम चयो आहे त हर हाल में की बि करे माई बचुल खे मूं ताईं पहुचायो। तंहिंजे करे अदी हुनजो हुकुम असांजे अखियुनि ते। हल हाणे तिखी थी, हल हल हल। मां नथी हलां, जबरदस्ती वठी वेंदो छा? ईअं ई सम्झ, हाणे इज़त सां अॻियां थी हल। माई तव्हांजो दिमाग़ त ख़राब न थियो आहे? आई हल हाणे अॻियां थी, वधीक सियाणी न थी, हाणे जादो खे थी सम्झाए। ऐं ॻाल्हि त ॿुध, तोखे ख़बर न आहे जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद कान छॾींदे। हल हल तव्हां माई चरी थियो अलाए छा? हल 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 हाणे तंहिंखे थी चालू थियूं आयो, मगज़ तुंहिंजो ख़राब आहे। हल हाणे सिधी थी हल। छोती दाऊ करे सिर्फ पाड़े के पानी मथा खिलाई। हां मानू न बुधला तिखी थी आ वई तिखी थी हल ठिकाना ही नहीं असांजो हिसाब मुझी पियो आहे। अदा वदा जी अदा यारन जी ताने कुत्ते वारी पुछड़ी दी लगी, कुत्ते वारी तो जी तक न मिठल न हाथियुनि जे पोयां कुत्ता भौंकंदा रहंदा आहिनि। आलम खान आस्ते ॻाल्हाए, आस्ते ॻाल्हाए, आस्ते। आलम खान जे आॾो वाका करे न ॻाल्हाए, यो वाछू न चीरे छॾियां। तूं वाछू चीरींदे सुल्तान जूं? अरे तुंहिंजी मुंहिंजे साम्हूं औकात छा आहे? नाग जो डंगियल, बंदूक जो धकियल तो बची सके थो, पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थींदो। तो जड़े किदड़न के सुल्तान पंजी जुती जे हेठा रगड़े छॾींदो आहे। सुल्तान तुंहिंजी भलाई इन में आहे त असां खां टरी पासो कर, न त यो वजूद मिटजी वेंदी। छो त आलम खान उहो दरियाव आहे, जथां वहे वाटू ठाए। दरिया अदा जेकर इजाज़त तरी तिन दरिया के सीने वारो कारतूस ठोकियास कयास इते जो इते पूरो। आदा हाणे न दरिया जो बिलो करणो पवंदो। जेकर असां ये न कंदासीं न त इहो वींदो वधंदो। हाणे न दरिया के बंद बदलो ई पवंदो, न त इन जो वाकरो असां लाइ मसला पैदा करे सके थो। अरे सियाणी, जेको कुछ मूं तोखे कल ॿुधायो न, अॼु बि उहो ई आहे ऐं इहो ई सच आहे। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान ते यकीन आहे त भली भलो साईं घुरायो, मां उन ते हथ रखी कसम खाइण लाइ तयार आहियां। अड़ी बस कर कोड़ी, कल खां वठी मथो खाई वई आहे। कसम 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 अदी बानो, आऊं तो तोखे चवां थी न, कल खां वठी तोखे चवां पई हिन निभागी खे रसन सां बध ऐं पोइ ॾिस त कीअं थी सचूं करे। साईं कसम थी खणा, कसम थी खणा, छही पई ॾाढी मिड़ी मोचड़ो घट अथई। माई ये तव्हांजा कम हूंदा, असांजा न। आउ चवई थी पंहिंजो वात बंदि करे तुंहिंजो चंपो हणंदी सही न, यादि कंदी, सभु सचूं कंदी। अरे मूं साम्हूं बीठी थी तव्हांजा कम हूंदा। एॾा ॻाल्हि त ॿुध, कहिड़ा आहिनि असांजा कम? हा ॿुधा त हणाई न ॿियो चंबो बूथ में। न जादो तू मट कर, मूंखे ॻाल्हाइण ॾे बचल सां। बानो बेगम इहा माई तोखे ईअं सवत न ॾींदी। बैग में लिखियल कोड के ॼाणियल नंबर ते SMS करियो ऐं लख खां वधीक इनाम खटण जा मौक़ा माणियो। पर्ल डस्ट, लखे इनामात। तू जादो खे इजाज़त ॾे त हिन लाइ त 5 मिंट बि वॾा आहिनि। तोखे ईअं बचल सीधी करे ॾींदी जे कहू जो लकुण। अरे सियाणी, जेकॾहिं असांखे इहा ख़बर हुजे छा असां पंहिंजे बचड़े खे इहो कदम खणण ॾियूं हा? उहा कहिड़ी मां आहे जेका अखियां ॾिठे मौत जे मुंहं में पंहिंजी औलाद खे धिकींदी? तुंहिंजे छोकिरे जो त सिर वेंदो ई वेंदो, पर मुंहिंजी न्याणीअ खे बाज़ार में विझी छॾी। हाणे अकबर खान न मुंहिंजी न्याणीअ खे ज़िंदा छॾींदो न ई तुंहिंजे पुट खे। अलाह न कंदो रे सियाणी, अलाह न कंदो। पंहिंजे पुट खे हथ सां बाहि में उछलाए पलो न सरण जी दुआ थी घुरी। मूं त पंहिंजी न्याणीअ लाइ कफन घुराए रखियो आहे,
तूं बि वञी पंहिंजे पुट लाइ कफन वठी रख तमामु जल्द। इन्हनि जा लाशा असांजे अखियुनि आॾो हूंदा। राणा मूंखे पूरी पक आहे त मुंहिंजो सोट कुंडल ऐं अकबर खान जी न्याणी तुंहिंजे कब्ज़े में आहे। इन खां पहिरियां ई असांजो वञी पाण में परे हिन ॿिन्ही खे असांजे हवाले कर। आलम खान जेकॾहिं मां चवां त इहो कमु तुंहिंजो आहे त माण्हू मुंहिंजी ज़बान मथां एतबार कंदा। उन राति पुनल घेरो टोड़े कीअं निकिरी वियो ॻाल्हि साफ़ लॻी पई आहे। आलम खान तूं पंहिंजे सौट खे बचाइण जे लाइ उन ॾींहुं घेरो टोड़े ॿिन्ही खे कढी वई ऐं उन्हनि खे गुम करे छॾियो। कूड़ सरासर कूड़ पियो पकी राणा, कूड़ पियो पकी। आलम खान मुंहिंजा हथ मुंहिंजे भाउ अकबर खान ॿधी छॾिया आहिनि, न त मां तोखे कूड़ ऐं सच जी तमीज़ सेखारे छॾिया। तोखे तुंहिंजे हिन बलूंगड़नि सां गॾु थाणे ते हली उबतो टंगराया हा, पर छा कयां मुंहिंजा हथ ते अकबर खान ॿधी छॾिया आहिनि। तॾहिं तो तूं अची मुंहिंजे दर ते भौंकी। बस तमीज़ सां ॻाल्हाए। जी आलम खान जा होश फिरिया त छा कदे तूं? अकबर खान तुंहिंजे मथे ते हथ छा रखियो? तूं पंहिंजे पाण खे भूं जो किलो समझण लॻो ई। डरी वञ आलम खान, डरी पासो कर, न त राणा राकास अथई। जेकॾहिं राणा जे जंबे में आए न तो रगड़जी वेंदे। राणा खान इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंखे थो रगड़े ऐं केरु पाण खे थो बचाए। तो आलम खान सां फिटायो आहे, आलम खान सां। आलम खान उहो दरियाव आहे जिथां बि वहे न उतां वाटू ठाहे। अदा साईं, आलम खान वारनि जो शक सिधो सो असांजे मथां आहे। हाणे इन जो थोरो ख्याल रखणो पवंदो, किथे ईअं न थिए जो असांजो ठहियल कम बि बिगड़जी वञे। गुलाम राणो रुक जो चणो अथई, रुक जो चणो। जेकॾहिं आलम खान चबाड़ण जी कोशिश कई त बटरी अची ॿाहिरि पवंदसि। तूं छा थो समझी त एतिरी रांदि रचाइण खां पोइ राणा खान आलम खां मात खाईंदो? न गोराम न। हिन वक़्तु जेको बि मुंहिंजे साम्हूं आयो सो रगड़जी वेंदो, छो त राणा राकास आहे। राकास